इते अवासा भी अहम खबर शेयर कनासी नवदेरो खां सूबाई घरू वजीर ज़ियाउल हसन लंजार गड़ी खुदा बख्श पहुंची वियो। अवासा खबर शेयर कनासी अहम खबर आहे सूबाई घरू वजीर शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी के इंतजामन जो जायज़ो वरितो। अहम खबर आहे सूबाई घरू वजीर ज़ियाउल हसन लंजार शहीदन जी मज़ारुन ते हाज़िरी भरे दुआ घुरी। सिंध में 3 महीनन अंदर अमनो अमाजी सूरत हाल में वधिक बेहतरी ईंदी। प्रिया कुमारी जी बाजियाबी लाइ बेहतरीन ऑफिसरन ते मुश्तमिल GIT जोड़े वरती आहे। सूबाई घरू वजीर जो इहो चवड़ आहे। अवासा खबर शेयर कंदासीं हिकु भेरो ॿीहर नवदेरो खां सूबाई घरू वजीर ज़ियाउल हसन लंजार गड़ी खुदा बख्श पहुची वियो। अवासा खबर शेयर कंदासीं ब्रेकिंग न्यूज़ आहे सूबाई घरू वजीर शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी जे इंतजामन जो जायज़ो वरितो। अपडेट दे रहा हूँ सूबाई घरू वजीर ज़ियाउल हसन लंजार शहीदन जी मज़ारुन ते हाज़िरी भरे दुआ घुरी। सिंध में 3 महीनन अंदर अमनो अमान जी सूरत हाल में वधिक बेहतरी ईंदी। सूबाई घरू वजीर जो इहो चवड़ आहे।